अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे ख़बरुनि जी दुनिया। 3 मई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कराची पोर्ट ट्रस्ट गैर मुल्कियुनि हवाले। ज़मीननि ते वालार शुरू। 19 खां वधीक क़दीम ॻोठनि खे ख़ाली करण जो नोटिस जारी। कैनाल मनसूबो आर्ज़ी तौरु रुकजण बावजूदि कारपोरेट फार्मिंग जो सिलसिलो रुकजी न सघियो। सिंध जूं केतिरियूं ई ज़मीनूं नीलाम थी चुकियूं। कब्ज़नि जो सिलसिलो बि बदस्तूर जारी। ठठे जी 1 लख एकड़ ज़मीन अनवर मजीद हवाले। क़ौमपरस्त तनज़ीमनि पारां सिंध जे ज़मीननि जी वालार रोकण जो मुतालबो। केतिरनि ई इलाइक़नि में पाणी जी खोट बरक़रार। नवकोट में आबादगारनि बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती। टंडे मोहम्मद ख़ान में बि फुलेली कैनाल मां निकिरंदड़ वाहन में पाणी जी खोट सबबि सारियालो फसल मुतासिर। टंडे जाम में पिणु आबादगारनि जो धरणो। सेठारजा में पुलिस चढ़ाई ऐं 2 नौजवाननि खे खंबण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मुल्क जा असासा विकिरो करण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ इदारा कंपनियुनि हवाले कया पिया वञनि। कराची पोर्ट ट्रस्ट बि गैर मुल्कियुनि हवाले। कराची पोर्ट ट्रस्ट जा 3 बर्थ मुख़्तलिफ़ कंपनियुनि हवाले कया विया। कराची पोर्ट ट्रस्ट जा टोटल 3 बर्थ, जिन मां 2 गॾियल अरब इमारात हवाले कया विया। 1 चीन खे ॾिनो वियो। कराची पोर्ट ट्रस्ट जो कंट्रोल गैर मुल्कियुनि हवाले। पोर्ट एंड शिपिंग वारी वज़ारत हुजण जे बावजूदि कराची पोर्ट ट्रस्ट जो समूरो कंट्रोल गैर मुल्कियुनि हवाले थी वियो। मुसलसल ज़मीननि ते वालार कंदड़ हुकूमत हाणे त उन्हनि ॻोठनि ख़िलाफ़ बि कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो जेके कराची पोर्ट जे क़ाइमु थियण खां अॻु में क़ाइमु थियल। मक़ामी माण्हुनि खे लॾाइण जे लाइ ऑपरेशन करण जी तयारी बि कई वई। कराची जे 19 वसिंदनि खे ख़ाली कराइण लाइ नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। कराची पोर्ट ट्रस्ट पारां ॻोठनि खे ख़ाली कराइण लाइ हिकु अख़बार में पिणु नोटिस छपारायो वियो। मनहोड़ो, शमसपीर जज़ीरो, काका विलेज, यूनसाबाद, सालह विलेज, मच्छर कॉलोनी, सुल्तानाबाद ऐं ॿिया इलाइक़ा ख़ाली कराइण लाइ नोटिस ॾिनो वियो। नोटिस में चयो वियो त इमारतूं डाहे पट कयूं वेंदियूं। ॼाणायल ॻोठनि में केतिरा ई ॻोठ कराची पोर्ट जे क़ाइमु थियण खां बि अॻु जा क़ाइमु थियल। मनहोड़ो जज़ीरो पिणु KPT खां अॻु जो क़ाइमु थियल। शमसपीर जज़ीरो बि कराची पोर्ट जी तइमीर खां अॻु मौजूदु हो। रहवासियुनि जो चवणु आहे त असीं पाकिस्तान ठहण खां अॻु जा नस्ल दर नस्ल हिते आबाद आहियूं। ही उहे वसनियूं आहिनि जिन खे माहीगीरनि ई आबाद कयो हो। कराची खां बि अॻु जूं आबाद ई वसंदियूं। मक़ामी सिंधियुनि खां ज़मीनूं ख़ाली कराइण लाइ इंतिज़ामिया सरगर्म थी वई। सॼी सारी सामूंडी पटी KPT पारां विकिरो कई वई। सामूंडी पटी विकिरो थियण जे करे 19 वसिंदनि जा लखे माण्हू दरबदर थियण जो इम्कान। 19 ॻोठनि जी आबादी सख़्तु मुतासिर थियण जो ख़दशो। हिन वसिंदनि में क़ौमी असेंबली जा 2 तक बि शामिल ऐं सूबाई असेंबली जा 3 तक बि अची वञनि था। 2 टाउन बि हिन वसिंदनि में शामिल। हितां जे रहवासियुनि जे वोटनि ते कामयाबु थींदड़ अब्दुल कादिर पटेल बि हिन इलाइक़े मां चूंडियल। कराची जे क़दीम रहवासियुनि खे पंहिंजनि इलाइक़नि मां दरबदर करण
वारनि साज़िशनि जो कंहिं बि नोटिस न वरितो। हितां जा चूंडियल नुमाइंदा बि मुकमल तौरु अणॼाण बणिजी विया। इलाइक़े खे ख़ाली कराइण लाइ ऑपरेशन जी सूरत में वॾी खूनरेज़ी जो ख़तरो पिणु मौजूदु आहे। पाकिस्तान फिशर फोक फोरम कराची पारां इंसानी हक़नि जे तनज़ीमनि हुकूमत खां नोटिस वठण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में पाकिस्तान फिशर फोक फोरम चयो आहे त कराची पोर्ट ट्रस्ट गैर मुल्की माण्हुनि जे हवाले थियण जे करे क़दीम माहीगीरनि खां इलाइक़ा ख़ाली कराइण लाइ नोटिस ॾिना पिया वञनि। शमसपीर, कका विलेज, यूनुसाबाद ऐं ॿिया केतिरा ई क़दीम इलाइक़ा जेके 200 साल पुराणा आहिनि, हुकूमत उन्हनि खे ख़ाली कराइण चाहे थी। बंदूक जे ज़ोर ते इलाइक़े वासियुनि खे पंहिंजा इलाइक़ा छॾण ते मजबूर कयो पियो वञे। असीं क़ौमी जमायतनि सिंध जे अवाम ऐं समाजी हलक़नि HRCP खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी अपील कयूं था। कराचीअ जे सिंधी वसिंदनि खे मसमार न कयो वञे ऐं उन्हनि सां ज़ुल्म न कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कॉर्पोरेट फार्मिंग या पब्लिक पार्टनरशिप धाड़ेल मनसूबो आहे। सिंध जे ज़मीननि तारीख़ी मागनि जो सौदो कंहिं बि नाले में क़बूल न आहे। पीपल्स पार्टी ऐं उनखे इक़्तिदार ते मुसलत कंदड़ ताक़तनि खे हर सूरत में कैनालनि जे मनसूबनि तां दस्तबरदार थियणो पवंदो। सिंधु दरिया 7 करोड़ माण्हुनि जे जियापे जो ज़रियो आहे। चोलिस्तान समेत 6 कैनाल मौत जो परवानो आहिनि। सिंध हुकूमत दरिया ऐं ज़मीन लाइ सिंधी माण्हुनि जी हलंदड़ अज़ीम जदोजहद खे धकु हणण लाइ CCI मीटिंग में दोखो ऐं फरार कयो। आसिफ़ ज़रदारी ॿीहर इक़्तिदार ख़रीद करण ऐं करप्शन लाइ पैसा ॾेई 2 महीननि लाइ कैनालनि जो कमु मुलतवी करायो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत ॿुधी छॾनि त सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में ज़मीननि जो सौदो ऐं कैनाल ठाहिण न ॾींदा। अयाज़ लतीफ़ पलीजे कराची जे क़दीम मुहाणनि जे 7 आबादियुनि समेत 19 ॻोठनि खे कराची पोर्ट पारां घर ख़ाली करण जा नोटिस जारी करण जी मज़मत कंदे चयो आहे त PP हुकूमत खे गैर क़ानूनी लखे अफ़गानी, बंगाली ऐं ॿिया परॾेही नज़र नथा अचनि। धरती धणी क़दीम मुहाणनि खे लॼाइण लाइ गैर क़ानूनी नोटिस ॾिना विया आहिनि। पीपल्स पार्टी वटि सिंध जी तरक़ी ऐं सिंधी माण्हुनि जे मुफ़ादनि लाइ को बि मनसूबो नाहे। फौरी तौर ते मुहाणनि जे 19 ॻोठनि खे ॾिनल नोटिस वापसि वरिता वञनि। अवामी तहरीक पारां ॾहरकी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, एडवोकेट सचल भट्टी, एडवोकेट सरवाण जतोई, शमशाद बपड़, पारस भट्टी, रिहाना बलोच, सीमा कलवड़, सोरठ भट्ट ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त पंजाब जे हुक्मरान सिंध जो पाणी बंदि करे छॾियो आहे। इंडस डेल्टा सिस्टम में पाणी वॾे मिक़दार में मौजूदु हुअण बावजूदि सिंध जो पाणी बंदि कयो वियो आहे। पंजाब जे ॿोॾियुनि वारनि कैनालनि जा मुंहं खोलिया विया आहिनि। TP ऐं CG लिंक कैनाल समेत पंजाब ॿोॾियुनि वारा वाह कैनाल खोलिया आहिनि। सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सरसब्ज़ सिंध खे बंजर बणायो पियो वञे। सिंध खे 1991 जे ठाह मूजिबि बि पाणी नथो मिले। पीपल्स पार्टी CCI जो ढोंग रचाए सिंधु दरिया जो सौदो करणु चाहे थी। CCI में अक्सरियत पंजाब जी आहे। CCI पंजाब जी हिकु हठी वारो वफ़ाक़ ऐं मुल्क दुश्मन इदारो आहे। CCI जे हर सिंध दुश्मन फ़ैसिले खे सिंध जा माण्हू पंहिंजे पेरनि हेठां लताड़े छॾींदा। हुननि वधीक चयो त सिंध जे पाणी जो मसइलो अञा ताईं हल नाहे थियो। 1.5 सदी खां वठी पंजाब जा हुक्मरान सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंधु दरिया ते धाड़े ऐं ज़मीननि वारे सवाल ते असां एतिरो बाख़बर आहियूं जो रोज़ानो हज़ारे माण्हू ज़रदारी ऐं पंजाब जे ख़िलाफ़ु रोडनि ते अची विया आहिनि। असां सॼी सिंध खे ई हुक़ूमी सलाम था पेश करियूं। सिंध जे वारसनि सियासी मज़हबी ऐं ॿिए हर फ़र्क़ खां बालातर थी क़ाबिज़ क़ुवतनि खे ललकारियो ऐं नई तारीख़ रक़म कई, जंहिंमें हारियुनि शागिर्दनि, क़ानूनदाननि, अदीबनि, शाइरनि सभिनी शानदार किरदारु अदा कयो।
उन जदोजहद खां पोइ वकीलनि बि 11 ॾींहं अदालतनि खे ताला हणी 11 ॾींहं ॿॿरलो में धरणो हणी पंजाब वेंदड़ रस्ता बंदि कया। तॾहिं सिंध सां दोखो करण लाइ PPI नवाज़ लीग CCI जो जाली ड्रामो रचायो ऐं हलंदड़ जदोजहद खे सरकारी इदारनि सबूताज़ करण जी कोशिशि कई ऐं हिकिड़ी मुबहम CCI जी पधिराई जारी कई वई, जेका ख़ुदि को फ़ैसिलो वठण जी बजाए जालसाज़ी करे सिंध सां दोखो कयो वियो। उन दौरान हलंदड़ जदोजहद दौरान साहिली पट्टी ठठे जी 1 लख एकड़ ज़मीन आसिफ़ ज़रदारी पारां अनवर मजीद हवाले कई वई। जीअं सिंध मुहाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई समेत लातइदाद ॻोठाणनि जे ज़मीननि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कंदे खातनि में हेरा फेरी कई वई। हिन कैनाल मुख़ालिफ़ जदोजहद दौरान सिंध में इंतकामी कार्रवायूं उरूज ते रहियूं। मुंहिंजे घर ते 2 दफ़ा रेंजर्स चढ़ाई कई। कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे क़ौमी कारकुननि खे गुम कयो वियो। सामारे में दरिया जे लाइ सोशल मीडिया ते सरगर्म रहंदड़ सहाफ़ी महेश कुमार माली ते FIR दाख़िल कराई वई। 27 फरवरी ते दरिया ते धाड़े ख़िलाफ़ नवाबशाह डिवीज़न में जीअं सिंध मुहाज़ हड़ताल जो सॾु ॾिनो, उते कारकुननि जे ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे ज़िले अॻवान इम्तियाज़ भट्टी ऐं सागर मलाह खे खंभे गुम कयो वियो, जेके अञा गुम आहिनि। मलीर में वकीलनि जे एहतजाज ते हमिलो कयो वियो। हर तरफ़ ख़ौफ़ ऐं हिरास पैदा करण जी कोशिशि कई वई। सिंध में अॼु पाणी कोन्हे, उत्तर विचोलो लाड़ सभु पाणी लाइ परेशान आहिनि। दरिया में वारी उॾामी रही आहे। CCI जे इजलास खां पोइ PPI जशन शुरू कयो, जेको दरअसल बिलावल जो सिंधु दरिया फुराइण जा जशन आहिनि। हिननि कॉर्पोरेट फार्मिंग ते स्टैंड वठण बजाए चयो आहे त कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबो ई पीपल्स पार्टी जो आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। सिंध खे ॿीहर संदरो ॿधणो पवंदो। असीं वरी सॼी सिंध वटि वेंदासीं। एहतजाजनि जो आगाज़ थी चुको आहे। दरिया ते धाड़े ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ते ख़ामोश न वेंदासीं। जीअं सिंध मुहाज़ इन ॾस में 4 मई ते कैनालनि जी गैर क़ानूनी अॾावत ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ते जदोजहद कंदड़ क़ौमी अॻवान ऐं सिंध दोस्त धुरियुनि जे मान में हैदराबाद में आजियाणो रखियो आहे। उते आईंदा जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। जीअं सिंध मुहाज़ दरिया बचायो तहरीक ऐं जीअं सिंध रहबर कमेटी गॾिजी जदोजहद कंदी। टंडे अलाहियार में कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां एहतजाज कयो वियो। STP हाउस टंडो अलाहियार खां प्रेस क्लब ताईं कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ मरकज़ी वाइस चेयरमैन हैदर शाणी, अब्दुल मालिक दाऊदाणी, जान मोहम्मद जुणेजो, ज़ामिन अली, इनायत शाह, राशिद आराई, डॉक्टर इमदाद बहराणी, साजन लगारी, मुख्तियार लगारी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं धारियुनि हवाले करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। सिंध जूं ज़मीनूं सिंध जे बेज़मीन हारियुनि खे ॾिनियूं वञनि। कराची में लाज शागिर्द शहबाज़ ख़ासकेली खे तशदुद जो निशानो बणायो वियो। पुलिस 24 कलाक तशदुद करण बाद ज़ख़्मी हालत में शहबाज़ ख़ासकेली खे जनाह इस्पताल छॾे वई। शहबाज़ ख़ासकेली ज़िंदगी ऐं मौत जी जंग विहण लॻो। डिफेंस पुलिस थाणे ते FIR दाख़िल करण लाइ वकील पहुता, पर पुलिस FIR दाख़िल करण खां इनकार करे छॾियो, जंहिंखां पोइ वकील एहतजाजी धरणो हणी वेही रहिया। सेठारजा में पुलिस चढ़ाई ऐं 2 नौजवाननि खे खंभण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेरापुर भरिसां कणक जो लाबारो कंदड़ मज़दूरनि मथां पुलिस चढ़ाई कई, जंहिंजे ख़िलाफ़ सेठारजा में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस बिना जवाज़ चढ़ाई करे मुमताज़ ऐं अब्दुल्ला खे खंभे खणी वई आहे। हुननि मुतालबो कयो त जांच करे असांजे नौजवाननि खे आज़ादु करायो वञे। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा पिणु कया पिया वञनि। टंडोजाम जी कुनर शाख जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सिंध आबादगार बोरड़ जे अॻवान असलम मरी, शकील शाह, इदरीस डाहिरी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त कुनर शाख ते रिश्वत न मिलण सबबि आपाशी अमलो हथरादो खोट पैदा करे रहियो आहे। असांखे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो ॾिनो वञे, जंहिंजे करे फ़सुल मुतासिर थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते
असांखे पाणी ॾिनो वञे। पाणी जी खोट ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। नएं कोट में पिणु मुख़्तलिफ़ शाख़नि जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ु एहतिजाजी कैंप क़ाइमु करे वरिती आहे। 6 महीननि खां पाणी न अचण जे करे आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त 6 महीननि खां पाणी जो गेज पूरो न पियो ॾिनो वञे, जंहिंजे करे पोखियल फसल सुकी रहिया आहिनि। पाणी जो गेज पूरो ॾिनो वञे ऐं असांखे नुक़सान खां बचायो वञे। टंडे मोहम्मद ख़ान जी फुलेली कैनाल मां निकिरंदड़ वाहन में पाणी जी खोट जे करे सारियुनि जी पुखाई मुतासिर थी आहे। फुलेली कैनाल मां निकिरंदड़ वाहन में पाणी जी शदीद खोट बहिरान वारी सूरत इख़्तियार करे वई आहे। आबादगारनि जो चवणु आहे त फुलेली वाह में पाणी घटिजण सां वधीक वाहन में पाणी जी फ़राहमी बंदि कई वई आहे, जंहिंजे करे असां ताईं पाणी बि न पियो पहुचे। खिपरो में समाजी तनज़ीम जी आफ़ीस खे सील करे औरत खे गिरफ़्तार कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर पुलिस सां गॾिजी समाजी तनज़ीमनि खे ग़ैर क़ानूनी ॼाणाए सील करे छॾियो। समाजी अॻुवाण ऐं बार जे वकीलनि जी दरख़्वास्त ते रेड कमिश्नर थाणे ते छापो हयो। औरत मशल मसूद खे आज़ादु कराए SHO खे रिकॉर्ड समेत अॼु तलब कयो वियो। सखर में बेराज कॉलोनी जे रहवासी सोलंगी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ सलीम अहमद सोलंगी ऐं धणी बख़्श उर्फ़ पप्पू सोलंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भाउ मुबीन सोलंगी 4 ॾींहनि खां पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। गुमशुदगी जी रिपोर्ट बि दाख़िल कराई आहे, पर अञा ताईं हुन जो को बि ॾस पतो न आहे। हुननि मुतालबो कयो त भाउ जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। ठटे में दरिया बचायो, ज़मीनूं बचायो, मज़दूर बचायो कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे हाजी समे रज़ाक चांडी ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि। सरमाएदार मज़दूरनि जा हक़ हड़प करे रहिया आहिनि। पोहिरियत माण्हुनि खे दरबदर कयो पियो वञे। सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राबता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, रफ़ीक आस लगारी, आगा जान आगा, आशिक़ अली गाहे, गुल ख़ासख़ली, पीर माजिद जान सरहंदी, मियाँ मुख़्तियार निज़ामाणी, फज़ल लगारी ऐं ॿियनि चयो आहे त शाह करीम बुलड़ी वारो सिंध जो बेमिसाल सूफ़ी बुज़ुर्ग ऐं असासी शाइर आहे, जंहिं सिंधी शाइरी खे असासी शाइरी जा ख़ूबसूरत रंग ॾिना आहिनि। शाह करीम जी शाइरी ऐं मलफ़ूज़ात न रुॻो सिंध जे सूफ़ी समाज जी अक्कासी कनि था, पर असां लाइ हिकु बहितरीनु मशले राह आहिनि। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो नंढपिण खां ई सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं आरफ़नि जी गुरबत में रहियो समाज जो वॾो शौक़ीन हो। सुरीले आवाज़ में आरफ़ाणो कलाम ॻाईंदो बि हो। मज़हबी इल्मनि ऐं आरफ़ाणी रमज़नि जो गहरो मुतालो कयाईं। संदसि हयाती जो अहवाल मलफ़ूज़ात ते मबनी किताब बयानुल आरिफ़ीन में ॾिनल आहे। अहिड़ो इज़हार हुननि सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान पारां सिंधी ॿोली जे अवाइली शाइर शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे उर्स मुबारक जी निस्बत सां संदसि यादि में मुनक़िद कयल अदबी वेहक में कयो, जंहिंजी सदारत फज़ल लगारी कई। कार्रवाई शाख जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी हलाई। अदबी वेहक में सुमार संगम नसरी ख़्याल, शाहिद उदास टिखड़ाई गज़ल, विमल खीमचंद शर्मा तासर, जान मोहम्मद लगारी गीत, रमज़ान आज़ाद लगारी आज़ाद नज़म, गुल मोहम्मद समू गिरामर मुब्तदा, फज़ल लगारी गीत पेश कयो। जॾहिं त तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत जे ज़िले राबता सेक्रेटरी आज़म भट्टी, सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, रफ़ीक आस लगारी ऐं ॿियनि तनक़ीदी राया ॾिना। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी पाणी जी खोट ते ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त सॼे मुल्क में हारियुनि, आबादगारनि, माहीगीरनि ऐं निढनि ज़मींदारनि खे पाणी जी शदीद खोट परेशान करे छॾियो आहे। पाणी जी खोट वारी सूरतहाल सिंध में संगीन सूरत इख़्तियार करे वई आहे।
पाकिस्तान जे हुक्मराननि पारां पाणीअ जे वसीलनि ऐं मसइलनि ते जंग करणु ऐं छिकताण पैदा करणु पागलपणो आहे। हुन वधीक चयो त पाणी कुदरत तरफ़ां इंसानी बिरादरी लाइ गॾियल मिल्कियत तौरु ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे हिक ख़िते जा माण्हू ॿिए ख़िते जे पाणी ते कब्ज़ो करे संगीन ॾोह करे रहिया आहिनि। इमदाद काज़ी वधीक चयो त हर ॻाल्हि ऐं हर मसइले ते हथियार खणणु मसइले जो हल नाहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। ऐं हाणे प्रोग्राम में पेश करियूं था तज्ज़िया ऐं तबसरा। कारपोरेट फार्मिंग वारे मसइले ते अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था तज्ज़ियो, जंहिंमें हक़ीक़तूं बयानु कयल आहिनि। जदीद रियासतनि जो तस्वर 19वीं सदीअ जी पैदावार आहे, जॾहिं त वतन, ज़मीनूं ऐं उन्हनि ते रहंदड़ इंसान हज़ारे सालनि खां मौजूदु रहिया आहिनि। सिंध जूं ज़मीनूं बि अहिड़नि ई क़दीम विरसनि मां हिकु आहिनि, जिन ते सिंधी क़ौम हज़ारे सालनि खां रही पई आहे ऐं मालिक आहे। कंहिं बि रियासत या ताक़त खे इहो हक़ हासिलु नाहे त हूअ कंहिं घण क़ौमी वफ़ाक़ जे नाले ते सिंध, पंजाब, KPK, बलूचिस्तान या कंहिं बि क़ौम जे ज़मीननि ते ज़ोरी कब्ज़ो करे। सिंध जी ज़मीन, कुदरती वसीला, जबल, मैदनियात ऐं तफ़रीही माॻ सिंधी अवाम जी गॾियल मिल्कियत आहिनि। जीअं दुनिया जे ॿियनि क़ौमनि खे पंहिंजे वसीलनि ऐं ज़मीननि ते हक़ हासिलु आहे, सिंधियुनि जा बि पंहिंजी धरती ते फितरी, तारीख़ी ऐं आफ़ाक़ी हक़ आहिनि, जेके न मिटाए सघजनि था न ई कंहिं रियासती हुकुम सां ख़तमु करे सघजनि था। जॾहिं मौजूदा रियासत जो वजूद बि न हुयो, जॾहिं अंग्रेज़नि बि सिंध ते कब्ज़ो न कयो हुयो, तॾहिं बि सिंध जे ज़मीननि जा असुल मालिक सिंधी हुआ। असांजा वॾड़ा हिन धरती ते सिंधु जे पाणी जी मदद सां आबादी कंदा हुआ ऐं उन्हनि हिन वतन ते हज़ारे सालनि जी महिनत सां असांजूं वसंदियूं क़ाइमु कयूं। हीअ असांजो वतन कुन फ़यकून हुयो ऐं रहंदो। जेतोणीकि अॼु के ज़मीनूं सरकारी तौरु सर्वे थियल ऐं के अण सर्वे ज़मीनूं ॼाणायल आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे हिननि ॿिन्ही नमूने वारनि ज़मीननि जा सिंधी माण्हू ई हज़ारे सालनि खां मालिक रहिया आहिनि ऐं रहंदा। हाणे हुक्मरान तबिको कारपोरेट फार्मिंग जहिड़नि मनसूबनि जे नाले ते उन्हनि ज़मीननि खे बोगस कंपनियुनि हवाले करे रहियो आहे, जेके हुक्मरान तबिके, इस्टेब्लिशमेंट ऐं उन्हनि सां लाॻापियल माण्हुनि खे अलाट करे उन जी मिल्कियत बणाए रहिया आहिनि। जॾहिं त जीअं अॻु में बयानु कयो त उन्हनि अण सर्वे ज़मीननि जा बि के आम सिंधी मालिक आहिनि। अण सर्वे ज़मीननि ते कब्ज़ो करणु उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी सां विरहाइणु न रुॻो इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, पर मुल्क जे क़ानूननि ऐं बैन अल-अक़वामी क़ानूननि जी पिणु भञकड़ी आहे। गॾियल क़ौमुनि जी इंडिजिनस पीपल्स बाबति क़ानूननि मूजिबि मक़ामी माण्हुनि जा ज़मीननि, वसीलनि ऐं रिहाइश ते हक़ महफ़ूज़ आहिनि। असां ख़बरदार करियूं था त जेकॾहिं सिंध जे ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा जारी रहिया त सिंध बि फ़लस्तीन जहिड़ी हालति ॾांहुं वधी सघे थी, जिते मक़ामी माण्हुनि खां संदनि पंहिंजो वतन खसियो वियो। असां सिंध हुकूमत खां हेठियां मुतालबा था करियूं। नंबर 1, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते अलाट कयल ज़मीनूं वापसि वरितियूं वञनि। नंबर 2, अण सर्वे ज़मीननि जो तुरत सर्वे करायो वञे ऐं 25 एकड़ फ़ी हारी जे हिसाब सां असुल हारियुनि खे मालिकी ॾिनी वञे। नंबर 3, हारियुनि खे सरकारी सनदूं, मिल्कियत जा सबूत ॾिना वञनि। नंबर 4, सिंध जे ॿेलनि नेशनल पार्क ऐं कचे जूं ज़मीनूं महफ़ूज़ क़ौमी विरसे तौरु क़रार ॾिनियूं वञनि, जिते कंहिं बि क़िस्म जी रिहाइश या तरक़ी जे नाले ते माहौल खे नुक़सानु न पहुचायो वञे। नंबर 5, बेज़ुबान जानवरनि, पखियुनि ऐं कुदरती माहौल जे तहफ़ुज़ लाइ क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी क़ानूननि जो एतिराम कयो वञे। असां वाज़े था करियूं त धरती सिर्फ़ु इंसाननि जी नाहे, बल्कि उन्हनि ते रहंदड़ हर जानदार जो बि हक़ आहे। धरती जे तहफ़ुज़ लाइ, इंसानी ऐं फितरी विरसे जे बचाव लाइ क़ानून ते सख़्ती सां अमल कयो वञे। असां मुतालबो था करियूं त इंसाफ़ कयो वञे, धरती, वसीलनि ऐं माहौल जी हिफ़ाज़त कई वञे ऐं सिंध जे माण्हुनि जे तारीख़ी मालिकी खे तस्लीम कयो वञे। अलाह खां ॾिजो
ऐं धरती सां इंसाफ़ कयो। हीअ कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं तजियो, जेको असां अव्हां लाइ चूंड कयो सोशल मीडिया तां। अॼु 3 मई साफ़ जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। गॾियल क़ौमुनि जे मातहत हलंदड़ इदारे यूनेस्को पारां हर साल सॼी दुनिया में 3 मई ते हीउ ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। यूनेस्को पंहिंजी जनरल कॉन्फ्रेंस जे 26वें इजलास जो 15 अक्टूबर खां 7 नवंबर 1991 ते कयो। पेरिस में थींदड़ उन जी करारदाद नंबर 34/26 जे वसीले हिन ॾींहं खे मल्हाइण जूं सिफ़ारिशूं पेश कयूं वियूं, जंहिं बाद गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली इन ॾिहाड़े खे बाक़ाइदे तौरु मल्हाइण जी मंज़ूरी ॾिनी। अहिड़ी रीति हिन ॾींहं खे मल्हाइण जी शुरूआति 1993 खां कई वई। सॼी दुनिया में हर साल 3 मई ते साफ़ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं मल्हाइण बावजूदि अञा ताईं हुकूमत साफ़त खे आज़ादी ॾियण लाइ के बि क़दम नाहिनि खयां, न वरी हुकूमती वाइदा पूरा कया आहिनि। साफ़ जी अहमियत बाबति हुकूमती अमलदार तोड़े मुख़ालिफ़ धुर जा अॻुवान TV प्रोग्रामनि तोड़े तक़रीरनि में साफ़ जी आज़ादी जी दावा त कंदा आहिनि, पर अॼु बि साफ़त आज़ादु नाहे। सचाई जा सॾ वर्णाईंदड़नि खे निशानो बणायो वञे थो ऐं सचाई जा सॾ वर्णाईंदड़ इदारा मुश्किलातुनि जो शिकार सदाईं रहिया आहिनि। इंतिहाई ॾुखियनि हालतुनि बावजूदि वॉइस ऑफ सिंध लंडन इदारो फ़ख़ुरु इन करे बि करे थो जो हूअ आज़ाद साफ़ जी पासदारी कंदो पियो अचे। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तोड़े वॉइस ऑफ सिंध लंडन वेब TV जे प्लेटफार्म तां मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे दुनिया ताईं पहुचाइण में अहम किरदारु अदा करे रहिया आहियूं। माली मुश्किलातुनि समेत केतिरनि मुश्किलातुनि बावजूदि हीउ इदारो सचाई जे पासे बीठल आहे ऐं आज़ाद साफ़त जा फ़र्ज़ बख़ूबी निभाए पियो। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो त जीअं हीउ सफ़र सफलता माणे सघे। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन